सालाना इम्तिहान जो सिलसिलो जारी है। तालुका एजुकेशन ऑफिस पारां चौथी पंजी क्लास के शागिर्दनि लाइ अलॻि अलॻि इम्तिहानी सेंटर क़ाइमु कया आहिनि, जॾहिं त पहिरीं खां टी क्लास ताईं जे शागिर्दनि जी तालीमी जाइज़े लाइ मुख़्तलिफ़ कमेटियूं क़ाइमु करे स्कूलनि में वञी शागिर्दनि जा दाख़िला सर्टिफिकेट, रजिस्ट्रियूं या रजिस्टर चेक करे रहियूं आहिनि। इन मौक़े ते उस्तादनि चयो त इम्तिहान जेके थियनि था हिते सालियाना इम्तिहान हुन में मुश्किलातूं पेश अचनि थियूं, जी किताबनि जी कमी आहे या स्पेस जी कमी आहे, जंहिंसां ॿारनि खे जेको स्पेस ॾिनो वेंदो आहे इम्तिहान में, त जी हिकिड़ी जेका कॉन्फिडेंशियलिटी हूंदी आहे या त जी जेका चीटिंग न करे सघनि ॿार, उहो हिकिड़ी मुश्किलात पेश अचे थी। उनखे अलावा जेके ॿिया रिसोर्सिस आहिनि, प्रॉपर पेपर प्रोवाइड कया वञनि ॿारनि जेके अची ॾेई सघूं ॿारनि खे इम्तिहाननि जे लाइ। उन्हनि खे जी जेके तयारी हुई बिल्कुलु कंप्लीट हुई ऐं असां जेके साथी हुआ उन्हनि खे तक़रीबन किताब अञा कुझु मिलिया आहिनि, कुझु न मिलिया आहिनि। ठीकु आहे, जंहिंजे करे ॿारनि खे तकलीफ़ आहे। सहकार कयो ऐं उन खां बाद में असांखे तहलका एजुकेशन जे तरफ़ां जेको आहे सो बहितरीनु सहकार मिलियो। असांजो जेको हीउ सिलसिलो हुयो इन में किताबनि जी खोट हुई, पर माशाअल्लाह अल्हम्दुलिल्लाह परवरदिगार जूं महिरबानियूं थियूं जो ख़ैर ख़ूबी सां बहितरीनु वाटार ते मौजूदु आहियूं। हींअर असांजो एक्ज़ाम हली रहियो आहे। असांजे तदरीसी अमल जे हवाले सां असांखे किताब तमामु घटि मिलिया, पर उन हूंदे बि असां ॿारनि ते तमामु घणी महिनत करे कोर्स खे मुकमल करायोसीं। उन खां अलावा असांजो पेपर हली रहियो आहे। आउं आहियां आरिफ़ कुरैशी।